Biology class now, chapter 2, lesson 24, distinguish between different kingdoms. Kingdoms जे विच में फ़र्क़ु कयो। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना, अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि distinguish between kingdom plantae and animalia, distinguish between kingdom monera and kingdom protista, distinguish between kingdom fungi and kingdom plantae. मुख़्तलिफ़ kingdoms आहिनि, उन्हनि जे विच में फ़र्क़ु बयानु कंदासीं। चैप्टर 3 जी एक्सरसाइज जो सेक्शन आहे चौथों, डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग इन टेबुलेटेड फॉर्म। टे जेके आहिनि असांखे पेयर्स ॾिनल आहिनि किंगडम्स जा, उन्हनि जे विच में टेबुलेटेड फॉर्म में असां फ़र्क़ु बयानु कंदासीं। नंबर पहिरियों आहे प्लांट किंगडम एंड एनिमल किंगडम, जानवरनि जी दुनिया ऐं ॿूटनि जी दुनिया में फ़र्क़ु। प्लांटाई एंड एनिमेलिया, नंबर पहिरियों फ़र्क़ु हीअ आहे त these do not show locomotion. ॿूटा जेके आहिनि या किंगडम प्लांटाई में ईंदड़ जेके जानदार आहिनि जिन खे असीं ॿूटा सॾींदा आहियूं, उहे हिक हंध खां ॿिए हंध ताईं वारी जेका हरकत आहे लोकोमोशन, उहा न आहिनि ज़ाहिर कंदा या उन्हनि वटि न हूंदी आहे। एनिमेलिया जे अंदरि इहो थींदो आहे दे शो लोकोमोशन, उहे हिक हंध खां ॿिए हंध ताईं चुरपुर करे सघंदा आहिनि। नंबर ॿियो फ़र्क़ु इहा, इट कंटेन्स ऑल यूकेरियोटिक फोटोसिंथेटिक ऑर्गेनिज़म्स। किंगडम प्लांटाई जे अंदरि जेके जानदार आहिनि उहे सभई यूकेरियोटिक आहिनि ऐं उहे सभई फोटोसिंथेटिक ऑर्गेनिज़म्स आहिनि, यानी पंहिंजो खाधो पाण फोटोसिंथेसिस वारे अमल जे ज़रिए तयारु कंदा आहिनि। ऐं यूकेरियोटिक आहिनि, उन्हनि वटि वेल डिफाइंड हिकिड़ो सेल आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन में बंदि हूंदो आहे ऐं उन्हनि जा जेके सेल ऑर्गेनेल आहिनि उहे बि पंहिंजे मेम्ब्रेन में बंदि हूंदा आहिनि। इट कंटेन्स हेटरोट्रॉफिक यूकेरियोटिक मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म्स। किंगडम एनिमेलिया जे अंदरि जेके जानवर आहिनि उहे हेटरोट्रॉफिक हूंदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि कंदा, पर ॿियनि ते खाधे जे लाइ गुज़र सफ़र कंदा आहिनि। यूकेरियोटिक आहिनि, उन्हनि वटि बि वेल डिफाइंड हिकिड़ो सेल आहे। मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म्स आहिनि, घण जीव घरड़ाई जानदार हूंदा आहिनि। प्लांट सेल्स हैव अ सेल वॉल, ॿूटनि जे अंदरि हिकिड़ी सेल वॉल हूंदी आहे। ॿूटनि जो जेको जीव घरड़ो आहे उन जी आख़िरी जेका बाउंड्री हूंदी आहे ॿाहिरीं उहा हूंदी आहे सेल वॉल जी, उनखे सेल वॉल सॾींदा आहियूं, जेको सेल्यूलोज़ जी ठहियल हूंदी आहे। एनिमल सेल लैक्स अ सेल वॉल, जानवरनि जे जीव घरड़े में सेल वॉल कोन हूंदी आहे, उन्हनि जो आख़िरी जेको परदो थींदो आहे जीव घरड़े जो उहो सेल मेम्ब्रेन हूंदो आहे। द ऑर्गेनिज़म्स इन दिस किंगडम कैन प्रिपेयर देयर ओन फूड, किंगडम प्लांटे जा जानदार पंहिंजो खाधो पाण तयारु करे सघनि था, ऑटोट्रॉफिक हूंदा आहिनि। The organisms of this kingdom cannot prepare their own food. एनिमेलिया जा जेके बि जानवर आहिनि, जेके जानदार आहिनि उन जे अंदरि, उहे पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि करे सघंदा, इन जे करे उन्हनि खे चइबो आहे हेटरोट्रॉफिक। They do not depend on other organisms for food. किंगडम प्लांटे जा जानदार पंहिंजे खाधे लाइ ॿियनि ते डिपेंड न आहिनि कंदा। एनिमेलिया जा these directly or indirectly depend on other organisms for food. इहे सिधी या अणसिधी रीति ॿियनि जानदारनि ते पंहिंजे खाधे जे लाइ डिपेंड कंदा आहिनि। These do not show alteration in generation. ॿूटा जेके आहिनि किंगडम प्लांटाई, उन्हनि जी जेके नस्ल आहिनि उन्हनि में तव्हांखे अल्ट्रेशन जेका आहे उहा कोन मिलंदी। These show alteration in generation. हिननि जे नस्ल दर नस्ल जेका आहे उहा अल्ट्रेशन ॾाढी तकड़ी शो थींदी आहे। They grow throughout their life span. ॿूटनि जो जेको वाधवीज जो सिलसिलो आहे उहो पूरी उमिरि पियो हलंदो आहे, पर एनिमेलिया जे अंदरि these can grow up to a particular age only. हिकिड़ी उमिरि जी हद ताईं हिननि में तमामु फास्ट जेका आहे उहा वाधवीज थींदी आहे ऐं उन खां पोइ ते उहा स्लो डाउन थी वेंदी आहे। प्लांटे जे अंदरि दे स्टोर फूड इन स्टार्च, पंहिंजो खाधो हे स्टार्च निशास्ते जी सूरत में ॿूटा जेके आहिनि उहे जमा कंदा आहिनि, ऐं वरी जानवर जेके आहिनि ग्लाइकोजन जी सूरत में पंहिंजो खाधो जमा कंदा आहिनि जिस्म जे अंदरि। रिप्रोडक्शन में बि वेजिटेटिव आर बाय पॉलिनेशन ऑफ फ्लावर्स। ॿूटनि जे अंदरि जेका रिप्रोडक्शन आहे उहा सेक्शुअल असेक्शुअल बि थींदी आहे, वेजिटेटिव या पॉलिनेशन जे ज़रिए बि थींदी आहे। मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, पर मुख्य तौर ते ॿूटा जेके आहिनि सेक्शुअली या असेक्शुअली रिप्रोड्यूस करे सघनि था, पर एनिमेलिया जे अंदरि इहा जेका आहे सेक्शुअल जेका आहे उहा ग्रोथ रिप्रोडक्शन जेका आहे उहा सेक्शुअल तरीक़े सां थींदी आहे। न्यूट्रिशन इज़ डन बाय एब्जॉर्प्शन थ्रू रूट्स, ऐं ग़िज़ाइत जो जेको हासिलु करण जो हुनजो तरीक़ेकार आहे उहो हूंदो आहे त रूट्स जे ज़रिए पाणी ऐं ॿिया मिनरल्स खणंदा आहिनि, इनऑर्गेनिक मटीरियल खणंदा आहिनि, बाक़ी पंहिंजो खाधो हे पाण तयारु कंदा आहिनि।
एनिमेलिया जे अंदरि होलोज़ोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मीन्स डायरेक्ट इंजेक्शन ऑफ फूड। हिननि वटि छा थींदो आहे त डायरेक्ट वात जे ज़रिए खाधो जेको आहे सो उहो इंजेस्ट कंदा आहिनि। हिनखे होलोज़ोइक मोड पिणु चइबो आहे। इहे हिननि ॿिन्ही जे विच में कुझु फ़र्क़ु आहिनि जेके किंगडम प्लांटाई ऐं किंगडम एनिमेलिया जे जानदारनि खे हिक ॿिए खां अलॻि अलॻि कनि था। ॿियो आहे किंगडम मोनेरा ऐं किंगडम प्रोटिस्टा। किंगडम मोनेरा यूनिसेल्यूलर प्रोकैरियोट्स हूंदा आहिनि ऐं वरी किंगडम प्रोटिस्टा में यूनिसेल्यूलर यूकैरियोट्स हूंदा आहिनि। प्रोकैरियोट्स ऐं यूकैरियोट्स में इहो फ़र्क़ु आहे त प्रोकैरियोट्स जेको आहे उन जा जेकी ऑर्गेनेल्स हूंदा आहिनि, सेल ऑर्गेनेल्स या उन्हनि जो न्यूक्लियस जेको हूंदो आहे उहो मेम्ब्रेन बाउंड कोन हूंदो आहे। यूकैरियोट्स में ईअं हूंदो आहे त उन्हनि खे वेल डिफाइंड सेल हूंदो आहे। हीअ जीअं ॻाल्हि थियल आहे त किंगडम मोनेरा में नो सेल्यूलर ऑर्गेनेल्स, उन्हनि जे अंदरि जेके सेल्यूलर ऑर्गेनेल्स आहिनि उहे कोन हूंदा आहिनि, मेम्ब्रेन बाउंड कोन हूंदा आहिनि। हिननि जे अंदरि वरी यूकैरियोट्स जे अंदरि मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स हूंदा आहिनि। जेके सेल ऑर्गेनेल्स आहिनि हिननि जा उहे मेम्ब्रेन जे अंदरि क्लोज़ थियल हूंदा आहिनि। किंगडम मोनेरा जे जानदारनि जी सिंपल स्ट्रक्चर थींदी आहे ऐं किंगडम प्रोटिस्टा जे जानदारनि जी पेचीदा बनावट थींदी आहे। हिननि जे अंदरि किंगडम मोनेरा जे अंदरि सेल वाल मौजूदु हूंदो आहे बट नॉट वेल डेवलप्ड, पर एतिरो उहो तरक़ी याफ़्ता कोन हूंदो आहे। हिन जे अंदरि सेल वाल वेल डेवलप्ड हूंदी आहे ऐं उहा मौजूदु हूंदी आहे। किंगडम मोनेरा जे अंदरि ट्रू न्यूक्लियस कोन हूंदो आहे। जीअं असां ॻाल्हि कईसीं त न्यूक्लियस जेको आहे उहो न्यूक्लियर मेम्ब्रेन में बंदि कोन हूंदो आहे। किंगडम प्रोटिस्टा जे जानदारनि जे अंदरि ट्रू न्यूक्लियस हूंदो आहे, सेल इन न्यूक्लियर मेम्ब्रेन में उहो इनक्लोज़ थियल हूंदो आहे। किंगडम मोनेरा जा जानदार ऑटोट्राफिक थी सघंदा या हेटोट्राफिक थी सघंदा, यानी पंहिंजो खाधो कुझु पाण तयारु कंदा आहिनि ऐं कुझु वरी अहिड़ा जानदार आहिनि हिन जे अंदरि जेके हेटोट्राफिक हूंदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि कंदा। ऐं किंगडम प्रोटिस्टा जे अंदरि होलोज़ाइक थी सघंदा, यानी उहे इंजेक्शन जे ज़रिए बि खाधो वठंदा आहिनि। पैरासाइटिक थी सघंदा, पैरासाइटिक जो मतिलबु आहे मुफ़्तख़ोर थींदा, होस्ट जे जीव घर में वञी करे उन मां होस्ट जे जिस्म मां खाधो हासिलु कंदा आहिनि। ऐं फोटोसिंथेटिक मोड ऑफ न्यूट्रिशन पिणु हिननि जो थींदो आहे, पंहिंजो खाधो पाण पिणु तयारु कंदा आहिनि, यानी हीअ बि ऑटोट्राफिक बि थी सघंदा ऐं हेटोट्राफिक पिणु थी सघंदा। टियों जेको आहे असां वटि उहो आहे किंगडम फंगाई ऐं किंगडम प्लांटाई। उन्हनि जे विच में जेको आहे सो कुझु फ़र्क़ु आहिनि जेके असां बयानु कंदासीं। सेल जे लिहाज़ खां किंगडम प्लांटाई ऐं किंगडम फंगाई में इहो फ़र्क़ु आहे त किंगडम प्लांटाई जो यूकैरियोटिक सेल थींदो आहे, यानी उनजो ट्रू न्यूक्लियस हूंदो आहे ऐं जेके सेल ऑर्गेनेल्स आहिनि उहे मेम्ब्रेन बाउंड हूंदा आहिनि। ऐं सेल वाल प्लांटाई जे अंदरि जेका आहे उहा सेल्यूलोज़ जी ठहियल हूंदी आहे। फंगाई जा सेल बि यूकैरियोटिक थींदा आहिनि, पर उन्हनि जी सेल वाल जेका आहे उहा काइटिन जी ठहियल हूंदी आहे। न्यूट्रिशन जे तरीक़ेकार में ही ॿूटा ऑटोट्राफिक थींदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। ऐं फंगाई जेको आहे सो हेटोट्राफिक थींदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि कंदा। मोड ऑफ न्यूट्रिशन इहो आहे त फोटोसिंथेसिस ॿूटा कंदा आहिनि, क्लोरोफिल खे इस्तेमालु कंदे पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। ऐं वरी किंगडम फंगाई वारा जानदार जेके आहिनि उहे एक्सटर्नल डाइजेशन जे ज़रिए एब्जॉर्प्शन कंदा आहिनि। जेको डिकेइंग ऑर्गेनिक मैटर आहे, जानदार आहिनि, उन जे मथां उहो डाइजेस्टिव एंजाइम जेके आहिनि उहे सीक्रेट कंदा आहिनि। उहे जेॾी महिल जो उन डिकेइंग मटीरियल खे सादो कंदा आहिनि त पोइ उनखे हू पंहिंजे जिस्म जे ज़रिए अंदरि एब्जॉर्ब करे वठंदा आहिनि। मूवमेंट इहा आहे त किंगडम प्लांटाई जा जानदार जेके बि नॉन मोटाइल हूंदा आहिनि, यानी उहे नॉन लोकोमोटिव हूंदा आहिनि। बाक़ी उन्हनि जे अंदरि चुरपुर जेका आहे उहा थोरी घणी हूंदी आहे, उन्हनि जी पननि जी वाध वीज, उन्हनि जी जीअं सूरजमुखी आहे उहा बि चुरपुर कंदी आहे, अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि। ऐं किंगडम फंगाई जेके आहिनि उहे बि नॉन लोकोमोटिव हूंदा आहिनि, ग्रो थ्रू फ्लामेंटस स्ट्रक्चर्स कॉल्ड हाइफी। ही पंहिंजी हिकिड़ी हिननि जी स्ट्रक्चर थींदी आहे फ्लामेंटस धागनि जहिड़ी, जंहिंखे हाइफी चइबो आहे, उन जे ज़रिए ही वाध वीज कंदा आहिनि पिया। रिप्रोडक्शन ॿूटनि जे अंदरि सेक्शुअल ऐं असेक्शुअल ॿई तरीक़ा थी सघनि था। फंगाई जे अंदरि बि सेक्शुअल ऐं असेक्शुअल रिप्रोडक्शन थींदी आहे, पर स्पोर्स जे ज़रिए थींदी आहे। ॿूटनि जे ज़रिए स्पोर्स सां गॾु ॿिज या कटिंग्स ऐं बडिंग जेको आहे सो इहे तरीक़ा आहिनि जिन जे ज़रिए पंहिंजी वाध वीज नसुल जो जेको वाध वीज आहे उनखे अॻिते वधाईंदा आहिनि। खाधे जी स्टोरेज इहा आहे त ॿूटा स्टार्च जी सूरत में खाधो पंहिंजे जिस्म जे अंदरि जमो कंदा आहिनि, ऐं किंगडम फंगाई जेको आहे उहो ग्लाइकोजन जी सूरत में पंहिंजे अंदरि खाधो जमो कंदो आहे। सेल स्ट्रक्चर इहो आहे त किंगडम प्लांटाई जे अंदरि क्लोरोप्लास्ट क्लोरोफिल सां भरियल मौजूदु हूंदा आहिनि, ऐं हिन में वरी क्लोरोप्लास्ट कोन हूंदा आहिनि, छो त फोटोसिंथेसिस वग़ैरह हिन में किंगडम फंगाई में कोन थींदी आहे। ग्रोथ स्ट्रक्चर इहा आहे त ॿूटा मल्टी सेल्यूलर स्ट्रक्चर्स हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजूं रूट्स हूंदियूं आहिनि, स्टेम्स हूंदा आहिनि, लीव्स हूंदा आहिनि, पन पाड़ूं ऐं थुड़ हूंदो आहे।
ऐं हिननि खे वरी थ्रेड लाइक स्ट्रक्चर हूंदी आहे जंहिंखे असां हाइफी चऊं था ऐं उन खां पोइ वरी माइसीलियम ठहंदो आहे जेका हुनजी बॉडी हूंदी आहे। रेस्पॉन्स टू स्टिमुलाई ॿाहिरियों जेको तहरुक थिए थो उन ॾांहुं इन जो लिमिटेड स्लो रेस्पॉन्स हूंदो आहे टू लाइट एंड ग्रेविटी ॿूटे जो रोशनीअ खे बि उनजो रिस्पॉन्स स्लो हूंदो आहे। जानवरनि में इहो तमामु घणो हाई हूंदो आहे उहे पंहिंजी जॻह बि मटाईंदा आहिनि पघर वग़ैरह बि थींदो आहे ऐं ग्रेविटीअ ॾांहुं बि उन्हनि जो हाई हूंदो आहे। हिन जो किंगडम प्लांट जो लिमिटेड हूंदो आहे। हिन किंगडम फंगाई जो बि लिमिटेड रिस्पॉन्स हूंदो आहे मेनली इन्वायरमेंटल क्यूज़ मॉइस्चर वग़ैरह ॾांहुं। ऐं इकोसिस्टम में रोल जेको आहे किंगडम प्लांट जो उहो प्रोड्यूसर्स वारो आहे यानी खाधे खे पैदा कंदो आहे। किंगडम फंगाई जो वरी जेको रोल आहे उहो डीकम्पोज़र्स वारो आहे। डेड ऑर्गेनिक मैटर खे इहे डीकम्पोज़ कंदा आहिनि। हैबिटेट इहो आहे किंगडम प्लांट जो त इहे तव्हांखे ज़मीन ते मिलंदा ॿूटा पाणी में बि मिलंदा तव्हांखे मुख़्तलिफ़ माहौल क्लाइमेट जे अंदरि बि इहे तव्हांखे मिलंदा। ऐं जेके असांखे किंगडम फंगाई आहिनि उहे मॉइस्ट जॻहूं घिमियल डार्क एनवायरमेंट हुजे ऐं तव्हांखे जेको आहे डिकेइंग मैटर जेके आहिनि मुअल सड़ियल ॻरियल जेके जानदार जिस्म आहिनि उन्हनि ते बि तव्हांखे फंगाई मिलंदो। रिलेशनशिप जेको आहे ॿूटा जेके आहिनि उहे असांजा सिम्बियोटिक रिलेशनशिप ठाहींदा आहिनि एनिमल्स सां ऐं फंगाई सां। मिसाल जे तौर ते असां जानवरनि सां ॿूटनि जो जेको रिलेशन आहे उहो इहो आहे त असां कार्बन डाइऑक्साइड हुननि खे ॾींदा आहियूं उहो असांखे ऑक्सीजन ॾींदा आहिनि पिया। ऐं हिन जो वरी जेको किंगडम फंगाई जो आहे उहो म्यूचुअलिस्टिक आहे। म्यूचुअलिस्टिक थींदो आहे यानी फ़ाइदो ॾींदो बि आहे ऐं होस्ट खे फ़ाइदो ॾींदो आहे पाण बि वठंदो आहे। पैरासाइटिक बि हूंदो आहे मुफ़्त खोरी वारो बि हूंदो अथसि। सेप्रोफाइटिक बि हूंदो आहे यानी उहो जेको डिकेइंग मटीरियल आहे उन ते पंहिंजे खाधे जे लाइ गुज़रान कंदो आहे। डीकम्पोज़र जेको रोल आहे उहो मिसाल जे तौर ते जेकॾहिं किंगडम प्लांट जा मिसाल ॾिसो त हुन में वण गुल फरनि वारा ॿूटा ऐं मोज़िस वग़ैरह मौजूदु आहिनि। ऐं हेॾे तव्हांखे मशरूम मिलंदा मोल्ड्स मिलंदा यीस्ट मिलंदो ऐं तव्हांखे मिल्ड्यूज़ मिलंदा। सवाल नंबर 3 डिफरेंस बिटवीन फंगाई ऐं प्लांटाई सां गॾु असांजो जेको चैप्टर 3 जो एक्सरसाइज सेक्शन 4 हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।